नाज़रीन, हैदराबाद में तालीम खाते तरफ़ां लतीफ़ शनासाई जे सिरे हेठ कोठायल तकरीब में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि ख़ूबसूरत टेबलोस पेश किया। तफ़सील हिन रिपोर्ट में। हैदराबाद के मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में तालीम खाते पारां कोठायल प्रोग्राम दौरान मुख़्तलिफ़ सरकारी स्कूल्स के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सूरमनि ऐं सूरमियुनि ते टेबलोस पेश करे संदन किरदार के उजागर करण की कोशिश कई। मुख़्तलिफ़ सरकारी स्कूल्स के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां प्रोग्राम के हवाले से ख़ास तैयारियों कई वयूं हुयूं। हू सिंधी पोशाक पाए पहुता हुआ। ख़ूबसूरत टेबलोस पेश करण ते हाज़रीन पारां खेनि ख़ूब दाद पिणु ॾिनो वियो। शाह लतीफ़ के फंक्शन के हवाले से टेबलो पेश कया। एक टेबलो साईं पेश किया तो उन में हुयो ससी पुनो जी दास्तां हुई, जैमें ससी हुई पुनो हुयो, इन दास्तां असां रिवाइंड कर रहा हुआसीं। हिकिड़ो ॿियो टेबलो हुयो जैमें असां भिट जा भिटाई सॉन्ग उन ते परफॉर्मेंस कई हुई। असांखे ॾाढो मज़ो आयो। मतलब असांजे कल्चर में फंक्शन थियणु घुरिजे। उमल राणे जो टेबलो पेश कयोसीं ऐं असां उनमें सिंगर थियासीं, गिटारिस्ट थियासीं। ॾाढे सुठे तरीक़े सां माना असां उनखे एंजॉय बि कयो आहे, मज़ो आयो ऐं सुठो कयोसीं। जो अॼु जो किरदारु हुयो मूमल जो, ऐं असां गवर्नमेंट गर्ल्स कैंपस हाई स्कूल कोटरी जा आहियूं, शागिर्द उते जो ताल्लुक़ रखूं था। ऐं असांजे अॼु लतीफ़ शनासाई जो प्रोग्राम हुयो जंहिंमें असांखे तमामु घणो मज़ो आयो। इलाही टेबलोस वग़ैरह ॾिठा, सभिनी जी डांस बि ॾिठी। असां पाण टेबलो कयो उमर ऐं मारवी ते, ऐं हिते इलाही मज़ो आयो। ऐं मिनिस्टर साहब बि आया, उन्हनि बि इलाही सुठी तकरीर कई। अॼु जो फंक्शन ॾाढो बहितरीनु रहियो। तव्हां कहिड़ो रोल कयो? असां उमर थियासीं, तमामु घणी ख़ुशी महसूस थी ऐं असां इलाही इंजॉय कयो। ऐं मारवी जो पीउ थियो हुअसि, असां इलाही मज़ो कयो ऐं वाकई सर जेको चयो इलाही सही चयो। असांजे ॿारनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां उनखे भेटा पेश कई, जंहिंमें शाह साहब जो मैसेज हो अमन ऐं प्यार जो, जेको शायदि असांजे हिन वक़्त जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ॿारनि मारवी उमर ऐं मारवी जे हवाले सां टेबलो पेश कयो, जंहिंजो मक़सदु मारवी जो पंहिंजे हमवतनी, पंहिंजी ज़मीन जी, पंहिंजी सरज़मीन ते क़ुर्बान थियण जो सबक़ु जेको शाह साहब असांखे ॿुधायो आहे, उहे ॿारनि उजागर करण जी कोशिशि कई। उन मौके ते तालीम खाते के सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह तकरीब के ख़िताब कंदे ईंदड़ साल जनवरी में मोंजो दड़े की खोजना शुरू थियण के 1 सदी पूरी थियण ते सॼे मुल्क में सरगर्मियूं कराइण जो ऐलान कयो। तकरीब दौरान ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त लतीफ़ शनासाई ज़रिए शाह अब्दुल लतीफ़ भिटाई की शायरी ऐं सोच बाबत नए नस्ल के आगाही मिलंदी। बच्चों की ज़हनी जो नशोनुमा है वो इन गैर निसाबी सरगर्मियों से डेवलप होती है। पूरी दुनिया में तो अब तो एक्टिविटी बेस्ड तालीम कम आ गया है। हम तो अभी तक पुराने नसाब को और उस तरह चल रहे हैं, कोशिश कर रहे हैं कि अब उसको बेहतर करें और नसाब को मॉडर्न लाइन्स पे हम अपडेट करें। वही मेहनत से खूबसूरत टेबलोस पेश कंदड़ कंहिं भी शागिर्द ऐं शागिर्दियाणी की हौसला अफ़जाई लाइ तालीम खाते तरफा इनाम शील्ड्स या सर्टिफिकेट विरहाइण जो बंदोबस्त न कयो वियो हो। साथी रिपोर्टर नसीर चना सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़ हैदराबाद।